ये रात दी वो साॻिया है, अल्लाह भी साॻियूं है, रसूल भी साॻियूं है, सब ॻाल्हि साॻियूं आहिनि, का शइ चेंज कोन आहे। चेंज आहे त तो मुंह में चेंजिंग आहे, चेंज आहे त पाण गुनाहगारनि में, पंहिंजा त्वारनि में, पंहिंजे तरीक़नि में आहे, तौर तरीक़नि में चेंज आहे। बाक़ी अल्लाह जो सुन्नत उहा क़ाइम दाइम आहे, मुहम्मद करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम दीन क़ाइम दाइम आहे, उहा ई रूहानियत आहे, उहे शयूं सभु मौजूद आहिनि। अचो इन रूहानियत में फ़ाइदो वठो मुंहिंजो भाउरो, ख़ुदा जे वास्ते पंहिंजे वक़्त खे बर्बाद न कयो। अचो मोहम्मद करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम दुरूद पढ़ो। ये न सोचो त असीं गुनाहगार आहियूं, हे दुरूद गुनाहगारी ते कोन आहे, दुरूद पाण सभिनि लाइ आहे। छो त अल्लाह साईं उहो कमु करे थो, जे गुनाहगार उहो कमु कंदो त उनजो गुनाह मिटिजी वेंदा, हुनजी गुनाह जा तोखां निकिरी वेंदी, मोहम्मद करीम सदके मुंहिंजा बेड़ा पार थी वेंदा। हिकु घर आहे, हिकु बंदि गली आहे, हिकु घर बंदि आहे, उन घर ते जेके तव्हां रोज़ सॾु ॾींदो त हिकु न हिकु ॾींहुं उन घर मां तव्हांखे जवाबु ज़रूर मिलंदो। ऐं गुनाहगारो न रो, वधीक बदिल न थियो, मिले मोहम्मद ते अचो दुरूद पढ़ो, उन महबूब सां मोहबत कयो, हुनजी निगाह हिकु न हिकु ॾींहुं तव्हांजे मथां पवंदी, नेठ मां उन गंद मां निकिरी पवंदो। ख़ुदा थो ॼाणे मुंहिंजो भाउरो, जॾहिं गुनाहगार आधी रात जो उथे थो, तड़पे थो, रोए थो, मुंहिंजा लुड़ुक जेके आहिनि शहीदनि जे बराबरि, मुंहिंजा लुड़ुक आहिनि शहीदनि जे बराबरि। जीअं शहीदनि जा रत वहे थो तीअं मुंहिंजा लुड़ुक अहिड़ा क़ीमती थी वेंदा आहिनि। छो त ओॾी मां अर्श मुअल्ला तड़पंदी आहे, अर्श तड़पंदी अल्लाह खे यादा पसंदि ईंदी आहे ऐं हुनखे मुंज़िल मुक़ाम ॾे अता फरमाईंदो आहे। सो मुंहिंजा दोस्तो, ओ नौशहर वासियो, जेकी बि जवान हिते आया हो, पढ़ो मिड़े मोहम्मद करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ते दुरूद पाक। दुरूद त समय आहिनि, हर दुरूद पंहिंजी मट पाण आहे, पर चवंदा आहिनि त जेको इज़्ज़त वारी शइ हूंदी आहे उहो सभ खां बहितर हूंदी आहे। ही जेको दुरूद पाक मां तव्हांजे अॻियां पढ़ियो हींअर, अल्लाहुम्मा सल्ली अला सय्यदना मुहम्मद नबी उम्मी व आलिहि व सहाबी व बारिक व सल्लिम, इहो दुरूद हज़रत लाल शहबाज कलंदर बाबा अहमद अली कुरैशी खां राज़ी थियो। जॾहिं अहमद अली कुरैशी हुनजे इश्क में पंहिंजे पाण खे फना कयो त लाल शहबाज राज़ी थी पंहिंजे ख़ज़ाने मां इहो दुरूद तोहफ़ो कढी ॾिने त अहमद अली ही हिकु दुरूद वञी पढ़ ऐं मुंहिंजी पढ़ा। पोइ असां जहिड़नि कमीननि खे घुराए पुटड़ा ही कमु करिणो आहे, बाबा हाज़िर। उहो ॾींहुं अॼोको ॾींहुं मुर्शिद जे उन पैगाम खणी दर दर ईंदा आहियूं, अॼु तव्हां वटि पहुता आहियूं, कई दफ़ा हिते आया आहियूं। सो इन दुरूद पाक खे पढ़ो, अल्लाह तो जाने त एटम बम खां वधीक ताक़त हिन दुरूद पाक में अथव। मुर्दा दिल ज़िंदा थियो त वञे दुरूद सां, बेनमाज़ी खे ॾे त नमाज़ी थी वेंदो, ज़ानी खे ॾे त ज़िना छॾे वेंदो, शराबी खे त शराब मां त कढी वेंदो। अहिड़ा कई वाक़िया आहिनि जो असां सिंध में घुमंदे फिरंदे ॾिसंदा आहियूं। परियारी ॻाल्हियूं न कंदा, जीअं मां उर्स ॻाल्हियूं कयूं, मुंहिंजी आदत न आहे ॻाल्हियूं करणु, इहो असांजो कमु न आहे। असांजो एतिरो वक़्तु ई न आहे जो वही इन्हनि ॿियनि ॻाल्हियुनि तवजो ॾियूं। असां वटि एतिरो वक़्तु आहे त मिड़े मुहम्मद ते हर लम्हे दुरूद हुजे, हर लम्हे दुरूद हुजे, हर लम्हे दुरूद हुजे। ही फरिश्ता जेके तव्हांजी कुलनि ते वेठा आहिनि, एतिरो दुरूद पढ़ो जो लिखी 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 तव्हांजी उमिरि ख़तमु थी वञे त रब वटि वञनि त अल्लाह साईं कहिड़ो माण्हू मोकिले असांजे, कहिड़े माण्हू साईं ड्यूटी लॻी जो हिकु लम्हो बि आराम कोन कंदो, रुॻो तो मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम दुरूद ई पढ़ंदो। अमां ओढ़ा जवान थी वञो, क़बर में वञो त उते बि दुरूद थिए, क़बर में वञो त उते बि दुरूद थिए। सो मुंहिंजा दोस्तो, ॾींहं राति महिनत कयो, आख़िरी ज़मानो आहे, ख़ुदा तो ॼाणे आख़िरी ज़मानो आहे। चंद ॻाल्हियुनि खां सवाइ सभु ॻाल्हियूं जेकी बि पेशिन कयूं सभु पूरी थी चुकियूं। तक़रीबन ईअं सम्झो त 95% आख़िरी ज़माने जूं जेकी बि पेशिन कयूं पूरी थी चुकियूं आहिनि। बाक़ी सवाइ जंगनि जे, इमाम महदी जे, दज्जाल जे, हज़रत ईसा जे, इहे बाक़ी कम इहे रहिया अथव। पढ़ो सोने मोहम्मद दुरूद पढ़ो त कलम साफ़ थिए। मोहम्मद करीम नाम सदके में अल्लाह साईं तव्हांजे कलम तां गुबार लाहे छॾंदो, गंदगी लही वेंदी। इनखे दुरूद जे पाणी सां एतिरो धोयो जो तव्हां पंहिंजो चहिरो ॾिसणु लॻो हुनमें, एतिरो साफ़ कयोसि जो ईंदड़ माण्हू हुतां अचे त तव्हांखे हुनजी दिलि में जेका ॻाल्हि सां दिलि ते अचे, उते शीशे में तव्हां पढ़ो त हुनजी दिलि में छा छा लिखियलु आहे, ही छा छा सोचे आयो आहे। एतिरो पंहिंजे पाण खे ठाहे छॾियो मुंहिंजो भाउरो, एॾी महिनत कयो। अल्लाहुम्मा सल्ली अला सय्यदना मुहम्मद नबी उम्मी व आलिहि व सहाबी व बारिक व सल्लिम। अॼु जेके मुंहिंजे भाउ वेठा आहियो, इन दुरूद पाक खे खणी अॻिते वधो। अॼु मां हिकिड़े पैगाम